बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। किस्सो नंबर 17। वतायो सदाई हूंदो सफ़र में, कॾहिं कॾहिं त महीना बि गुज़री वेंदा हुअसि। सो अमड़ संदसि गणतीअ में पई ॻरंदी हुई। नेठि ख़्यालु अमड़ खे आयुसि त वञी मुर्शिदनि जे ॻोठ थी रहां। इहो ख़्यालु करे जेके बि टीन टपड़ हुअसि से कच्छ में करे उन ॻोठ में वञी मुर्शिदनि खां का कोठी अझे लाइ वठी वेही रही। वतायो जो ॻोठ अचे त अमड़ लधसि ई कोन। पुछा ॻाछा कयईं, ख़बर पयसि त फलाणे ॻोठ वई आहे। फ़क़ीर पाचा विझी वठी भॻो अची माउ खे ॻोल्हे लधाईं। पुछांइसि, अमां तूं हिते छो हली आई आहीं? अमड़ चयुसि, अबा हयातीअ ते एतबार कोन्हे। तूं कॾहिं आहीं त कॾहिं नाहीं। चयुमि त मुर्शिदनि वटि वञी रहां जे ॿिन्ही जहाननि जा वसीला आहिनि। वताए चयो, अमां तूं त कहर करे छॾियो। सैयदनि जी ज़ात ॾाढी आहे। जंहिं कंहिं ख़सीस ॻाल्हि तां तपी खणी पिट पारां थो कनि त बि वतायो मुठो। जे वतायो जज़्बात में अची सैयदनि खे कुझु चए तॾहिं बि वतायो मुठो। अमड़ चयो, सो कीअं? वताए चयो त उन्हनि माण्हुनि खे अॻे जहान में छॾाइण जी अहिड़ी पटी पढ़ाई आहे जो पाण कहिड़ा बि कम कंदा वतन, पर जे कंहिं जे वातां संदन गिला जो को गुफ़्तो निकितो, ही संदन ख़लीफ़ा ऐं माण्हू उन्हीअ ते चढ़ी वेंदा ऐं हणी ॻेरो करे विझंदसि। तंहिं करे त चवां थो, ॿिन्ही पारे वतायो मुठो। दोस्तों, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।